रहीम। प्रोग्राम अचो तो वीचारूं में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजाणी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी साहब। साईं जन खां फज़ीलत रमज़ान बाबति ॼाण हासिल कंदासीं। अचो त साईं जन सां ॻाल्हायूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अला बैतिहि अजमाइन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबि औ कमा क़ाल सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। मुअज़्ज़िज़ दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह असां रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने खां गुज़री रहिया आहियूं। रब कायनात इरशाद फरमायो, ए ईमान वारो, रमज़ान जा रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं पहिरियों उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ, ऐं इहे इन करे फ़र्ज़ कया विया आहिनि ताकी तव्हां में परहेज़गारी पैदा थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस में इरशाद फरमायो, जंहिं ईमान ऐं इत्साब सां रमज़ान जा रोज़ा रखिया, अल्लाह ताला उनखे गुनाहनि खे महव ऐं मेटे छॾे थो। दोस्तों, क़ुरान पाक जी इन आयत मां इहा ॻाल्हि महसूसु थिए थी, हीउ रमज़ान शरीफ़ जो महीनो असांजे मुआशरे खे, असांजे समाज खे, असांजी सोसाइटी खे परहेज़गार बनाइण लाइ आयो आहे। यानी ॿिनि लफ़्ज़नि में हीउ रमज़ान शरीफ़ पूरी दुनिया जे मुस्लमाननि जे लाइ हिकु वर्कशॉप जी हैसियत रखे थो ऐं हिकु तरबियतगाह जी हैसियत रखे थो, हिकु ट्रेनिंग जी हैसियत रखे थो। जीअं उस्तादनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे त ॿारनि खे कीअं पढ़ाइजे, जीअं फ़ौजनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे जंग ऐं जिहाद कीअं कजे, ईअं पूरी दुनिया जे मुस्लमाननि खे ट्रेनिंग ऐं तरबियत ॾिनी वञे थी हिन महीने में। त ज़बान जो ग़लति इस्तेमालु न कयो, ज़ुबान सां ॻाल्हायो त सच ॻाल्हायो, वक़ूलु लिन्नास हुस्ना, सुहिणो ॻाल्हायो, अहिड़े नमूने सां हथनि सां माण्हुनि खे सहारो ॾियो, कंहिंसां ज़्यादती ऐं ज़ुल्म न कयो, अखियुनि सां फ़ाहिशी बुरियानी जा नज़ारा न ॾिसो। गर्ज़ सॼे जिस्म खे अल्लाह उन जे रसूल जो फर्मा बरदार बनाइण। बुनियादी मक़सदु रमज़ान जे रोज़े जो इहो ई आहे। रमज़ान जो रोज़े जूं बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेके माण्हू रमज़ान में रोज़ो कंहिंजो रखाइनि था या रोज़ो खोलाइनि था, अल्लाह ताला उनखे बि ओतिरो ई अजर ॾींदो जेतिरो रोज़ेदार खे ख़ुदि अदा कंदो। ऐं रमज़ान जे रोज़ेदार जे रोज़े में का कटौती ऐं का कमी न कई वेंदी, बल्कि उनखे बि पूरो पूरो अजर मिलंदो। हिकु ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, रमज़ान जे रोज़ेदार जे लाइ अल्लाह ताला ॿ ख़ुशियूं रखियूं आहिनि। लिस्साइम फ़रहतन इंद इफ़्तारिही व फ़रहतन इंद लिक़ाए रब्बिही। अल्लाह ताला रोज़ेदार खे ॿ ख़ुशियूं अता कंदो। हिकिड़ी ख़ुशी त हुनखे उन वक़्तु मिलंदी जॾहिं हू इफ़्तार कंदो। हिन गर्मी जी मौसम में, हिन लूण जी मौसम में, हिन झोले जी मौसम में जॾहिं माण्हू इफ़्तार करे थो त उन जिस्म में जेका सुरूर जेका अचे थी, सुरूर अचे थो, त उहो पाण ई रोज़ेदार महसूसु करे सघे थो। ऐं ॿी ख़ुशी हुनखे उन वक़्तु मिलंदी जॾहिं क़यामत वारे ॾींहुं रब साईं हुनखे पंहिंजो दीदार कराईंदो। उन वक़्तु अरबे ऐं खरबे इंसान हूंदा, पर अल्लाह ताला जो जी शफ़क़त, अल्लाह ताला जी मेहर ऐं अल्लाह ताला जो क़ुर्ब ऐं अल्लाह ताला जो दीदार जेकॾहिं कंहिं नसीबु थींदो, उहो रोज़ेदार खे थींदो। ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला जन्नत में वञण जे लाइ मोमिननि जे लाइ 8 दरवाज़ा, समानीन अबवाब, 8 दरवाज़ा ठाहिया आहिनि, पर उन में हिकिड़ो मख़सूस दरवाज़ो हूंदो सिर्फ़ु रोज़ेदारनि जे लाइ, जंहिंजो नालो हूंदो अर्रैयान। इज़त ऐं मुक़र्रब फ़रिश्ता, इज़त वारा फ़रिश्ता, मुक़र्रब फ़रिश्ता बीठा हूंदा, पुकारे पुकारे चवंदा, या अय्युह साइम उदख़ुलू फ़ीहा, ए रोज़ेदारो अचो हिन में दाख़िल थियो। इहो एज़ाज़ कंहिं ॿिए खे न मिलंदो, इहो एज़ाज़ अल्लाह ताला सिर्फ़ु रोज़ेदारनि खे ॾींदो। रमज़ान जो रोज़ो बाक़ी इबादतुनि खां तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे। ॿिनि इबादतुनि में रियाउ थी सघे थो, निमाज़ आहे उन में बि रिया थी सघे थो, सॼी दुनिया ॾिसे थी फ़िलहाल निमाज़ पढ़ी रहियो आहे। अहिड़े नमूने हज आहे, उन में बि सभिनी माण्हुनि खे ख़बर पए थी त फ़िलहाल हाजी थी रहिया हुआ, उन में बि नुमाव ऐं ॾेखाव रिया जो शाइबो आहे, शक थी सघे थो। ज़कात, उन में बि इहो थी सघे थो त माण्हू पाण खे सख़ी करण लाइ सभु कुझु कंदो हुजे, पर रमज़ान जे रोज़े में का बि अहिड़ी शइ न आहे जो रिया ॾेखार जी सूरत अख़्तियार करे। इन करे अल्लाह साईं फरमाईंदो, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। रमज़ान जो रोज़ो ख़ालिस मुंहिंजे लाइ आहे, इन जो अजर बि आउं ख़ासि अता कंदुसि। तंहिं करे अचो त हिन ॻाल्हि जो अहद कयूं त रमज़ान शरीफ़ जा जेके बक़ाया रोज़ा आहिनि उहे असां मुकमिल रखूं। रमज़ान जे बरकतुनि खां, रहमतुनि खां, फ़ज़ीलतुनि खां, मग़फ़िरतुनि खां भरपूर मुस्तफ़िद थियो। आख़िरी हदीस बयानु करे ॻाल्हि ख़तमु था कयूं। पाण करीम जन फरमायो त रमज़ान में अल्लाह ताला सवाब खे तमामु घणो वधाए छॾे थो।
थोड़े अमल जे करे तमामु घणो मुस्लमान खे रोज़ेदार खे अल्लाह ताला अजर ऐं सवाब अता करे थो। हिकिड़ी निमाज़ पढ़ण सां 70 निमाज़ुनि जो अजर मिलंदो। क़ुर पाक जी तिलावत करण सां हर लफ़्ज़ ते 10 नेकियूं मिलंदियूं। अलिफ लाम मीम जेको 3 हर्फ़ पढ़े थो आ हुज़ूर फरमायो उनखे 30 नेकियूं मिलंदियूं। इन करे ही नेकियुनि जो मौसम बहार आहे। इनखे ज़ाय करण जे बजाए असां सॼे मुस्लिम उम्मत खे दावत था ॾियूं त रमज़ान जे इन मौसम मां भरपूर इस्तिफ़ादो कयूं, पंहिंजा गुनाह माफ़ करायूं, पंहिंजो मुस्तक़बिल संवारियूं ऐं आख़िरत जे लाइ अजर ऐं सवाब गॾु कयूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमली तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्ला